करमपुर लघु ॻोठ आदिबशकुकारी जे ॻोठाणनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा पीआरण खां बाइकाट करे एहतिजाजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। वायरल कयल वीडियो में ॻोठ आदिबशकुकारी वासियुनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त वायरल थियल हिन वीडियो में ॾिसूं ऐं ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम साईं, हिकिड़ो अर्ज़ु आहे। असां निंदवाणियूं आदिबशकुमा जो नालो आहे, ॻोठ मुंहिंजे नाले ते आहे। 200 घर आहे, उहो सभु वैरान थियल आहे ऐं टेप जे लाइ आया आहिनि। असां हुकूमत खे चयोसीं असां टेपो न कराईंदासीं, पुलिस मां वटि वेठी आहे। पुलिस जो टिक बि उथे पोइ मां ॿारनि जो टेपो करनि, न त के मायूं मरी विया आहिनि, बम हयो अथनि। पुलिस हिन टाइम मुंहिंजे ॻोठ में वेठो आहे, मां पुलिस सां नथो विढ़ां थो। मां हिकिड़ो अर्ज़दार आहे, अर्ज़ु कयां थो। ख़ुदा वास्ते मुंहिंजो फ़ैसिलो तव्हां ॿुधो, ऑफिसर हो अमीर हो, तव्हां ॿुधो त मां सां गैर इंसाफ़ी आहे। मां टेपो कयो न छॾींदुसि तेसिताईं पुलिस न उथंदो। वधीक मुंहिंजा तव्हां ऑफिसर मालिक हो।